अदा मूंखे कुछ पैसा खपनि था, पैसा ॾियो त मां वञा। अरे रमू घणा पैसा खपनि? अदा मूंखे 1000 रुपयो खपे थो, 1000 रुपयो ॾियो त पोइ मां वञा शहर। रमू मुंहिंजी जेब में 10 रुपया पिया आहिनि, खपनि त ॾियां। तब्दीली आई आहे, 10 रुपये जो दौर आहे, 10 रुपये त कोई कम जा ई न आहिनि। मूं तोखां 1000 रुपयो घुरियो, तूं 10 रुपया ॾिनई। इहा ई मूंखे ॾे, महांगाई जो दौर लॻो पियो आहे, कमु अची वेंदा। छा?